मलीर पपरी के 22 ॻोठनि में 5 ॾींहनि खां बिजली बंदि करण ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ सवें इलाइक़े वासियुनि मन्नान शेख, अज़ीज़ लांघा, अमीर झतियाल ऐं ॿियनि जी अॻवानी में पपरी जे मुख्य चौक खां एहतिजाजी रैली कढी क़ौमी शाहरा ते धरणो हयो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ जेके के इलेक्ट्रिक इंचार्ज ज़ैन शर खे हटायो, बिजली बहाल कयो जी नारेबाज़ी करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त कहर जहिड़ी गर्मीअ में शाहनवाज़ ॻोठ, शाह टाउन, अली मोहम्मद कबूल ॻोठ, ख़ुदा बख़्श कबूल समेत 22 ॻोठनि जी बिजली बंदि करे अज़ाब में मुब्तला कयो वियो आहे। उन्हनि चयो त के इलेक्ट्रिक इंचार्ज ज़ैन शर जॾहिं बि चार्ज संभालींदो आहे त इंडस्ट्रियल एरिया खे बिजली विकिरो करे ॻोठनि जी बिजली बंदि करे छॾींदो आहे। 70 सैकड़ो बिलनि जी अदायगी बावजूदि 5 ॾींहं बिजली बंदि करण सबबि पाणीअ जी खोट सबबि ॿिटे अज़ाब में मुब्तला आहियूं। पपरी में 90 सैकड़ो पुरहत आबाद आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त के इलेक्ट्रिक इंचार्ज ज़ैन शर खे हटाए बिजली बहाल कई वञे, ॿी सूरत में क़ौमी शाहरा बंदि करे छॾींदासीं। बिजली वारनि त मजबूर किया पर ज़ैन शहर असांखे मजबूर करे थो, मजबूर करे असांखे गर्मी में रोडनि ते आंदो अथई। हिते काफ़ी माण्हू बीमार पिया आहिनि घरनि ॾे, हींअर असांजा मेन माण्हू हिते अचण अचार पुराड़ियूं उहे बीमार खई था वञूं इस्पताल। ज़ैन शहर असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। ज़ैन शहर जॾहिं बि हिते अचे थो ज़ैन शहर जी PMQ बंदि कंदो आहे। हालांकि पिपरी में ईअं PMQ बंदि न थियूं आहिनि, बिजली बंदि थिए थी, उहो त ज़ुल्म हिननि जो आहे, पर PMQ जो माण्हू बंदि कंदो आहे। हींअर 8 PMQ बंदि आहिनि पिपरी जूं। ज़ैन शहर असां कंहिंजी बि फ़ोन खणण लाइ तयारु न आहे। सुबुह मां कंहिं दोस्त छोकिरे सां वेठो हुउसि, मूंखे फ़ोन ॾे करे ज़ैन शहर फ़ोन करे थो, माना हिनखे इज़त भरे माण्हू सां कंहिंसां न राब्तो थो करे न कुझु। हे माण्हू असांखे न खपे, कंहिंजी इज़त नथो करे शहर वारनि जी, न बिजली थो ॾिए, न कंहिंजी का फ़ोन थो खणे, हू पंहिंजी मर्ज़ी पियो हलाए। इन करे असांजो एहतिजाज आहे त ज़ैन शहर खे हटायो। असांखे अॻु में ज़ैन शहर हटियल खपे, बिजली असांखे पोइ खपे, अॻु में असांखे ज़ैन शहर हटाए ॾियो। ज़ैन शहर असांजी पिपरी में ऊंदहि करे छॾी आहे, असांजी पिपरी खे तबाह करे छॾियो आहे। बिजली न हुजण जे करे असां वटि बेरोज़गारी जी इंतिहा थी वई आहे। दर्जन जा दुकान बंदि लॻा पिया आहिनि, कम्युनिकेशन वारा बंदि लॻा पिया आहिनि, घरनि में पाणी कोन्हे को। असां बग़ैर तड़क करण जे, बग़ैर कंहिं कपिड़नि धोइण जे हिते घुमी घुमी मरी विया आहियूं। केतिरा माण्हू बीमार थी पिया आहिनि। महिरबानी करे इन ज़ैन शहर खे हटायो वञे। जंहिं पिपरी जी आवाम सां वॾी दुश्मनी कई आहे, अॼु हुनजी ज़ाती दुश्मनी आहे असां सां। महिरबानी करे असां सभिनी खे अपील था कयूं त महिरबानी करे इन अहिड़े करप्ट ऐं ज़ालिम खे हटायो वञे ऐं ज़ैन शहर हटायो वञे। जंहिं महिल बि अचे थो पूरे इलाइक़े में ज़ुल्म थो करे ऐं राति जो तक़रीबन पूरी टाइम खे चए थो त 3 बजे खां पोइ लाइट बंदि करे लिंकू लाइ हलिया था वञनि पिया ऐं बिल जमा थियनि था। 70% खां मथे बिल बि जमा थियनि था, पोइ बि माना उन बावजूद बि इहो असां सां ज़ुल्म छो थो थिए। बराए महिरबानी असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, लोड शेडिंग ख़तमु कई वञे ऐं असांखे बिजली बहाल कई वञे। हिते तव्हांखे 24 कलाकनि में सिर्फ़ु 4 कलाक लाइट मिलंदी। जेको चवंदा आहिनि कराची रोशनी जो शहर आहे, उन रोशनीअ जे शहर में पिपरीअ जो जेको इलाइक़ो आहे उहो मुसलसल ऊंदहि में आहे। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त मुसलसल 5 ॾींहं असांजी लाइट बंदि कई वई हुई ऐं हाणे जेकी हलाई आहे उहा बि तव्हां ॾिसो हींअर लाइट कोन्हे का, सिर्फ़ु कलाक हले थी ऐं 4 कलाक वञे थी। पिपरीअ जे माण्हुनि सां एॾो ज़ुल्म आहे ऐं एॾो बरबरत वारो निज़ाम हिननि क़ाइमु कयो आहे के इलेक्ट्रिक वारनि। हिते 90% मज़दूर रहनि था, ग़रीब रहनि था, मिसकिन रहनि था। अगर जे उन्हनि जी हैसियत इहा हुजे त सोलर प्लेट वठी सघनि, बैटरी वठी सघनि, पंहिंजो पखो वठी सघनि, त के इलेक्ट्रिक खे थुक बि न हणनि। पर मसइलो इहो आहे, मजबूरी आहे ऐं बिल बि जेके आहिनि उहे 24 कलाकनि जहिड़ो बिल अहिड़ा था अचनि जहिड़ो 24 कलाक हिते बिजली थी हले। एॾा ॻरा बिल, माण्हू जेके आहिनि पंहिंजो अटो वठनि, गिहु वठनि, पंहिंजे बचनि लाइ रोज़गार खीर वठनि, या जेको आहे बिजली जा बिल भरनि ऐं उहा बि बिजली न आहे। तंहिंजे करे असां इहो सम्झूं था त ही हिकिड़ी ख़तरनाक पिपरीअ जे ख़िलाफ़ साज़िश आहे ऐं उहो साज़िश हमेशह हिकिड़ो माण्हू कंदो आहे। जॾहिं बि उहो हिन कुर्सी ते ईंदो आहे उनजो नालो आहे ज़ैन शर। ज़ैन शर जॾहिं बि हिते इंचार्ज थी ईंदो आहे त पिपरी में लाइट न हूंदी आहे। हे 3 दफ़ो ईअं असां सां थियो आहे। मां 20 साल हिते पिपरी में रहां थो। 20 सालनि में हे 3 दफ़ा असां वटि आयो ऐं 3 दफ़ा सालनि जा साल हिते हूंदो आहे ऐं पिपरी सां हशर हूंदो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।